बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असीं काइंड्स ऑफ एडजेक्टिव पढ़ंदासूं ऐं सब खां पहिरीं असां जेको आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी सिफ़त वस्फ़ी जे बारे में पढ़ंदासूं। एडजेक्टिव क्वालिटी जेको आहे त कंहिं बि इस्म या ज़मीर जेको आहे गुण अवगुण या ख़ासियत के जेको आहे बयान करे थी, जंहिंखे असां अंग्रेजी में चवंदा आहियूं इन एडजेक्टिव ऑफ क्वालिटी शोज़ क्वालिटी आर काइंड ऑफ पर्सन प्लेस आर थिंग। त सिफ़त जेको सिफ़त वस्फ़ी आहे उहा कंहिं बि जेको आहे इस्म या ज़मीर जो गुण अवगुण या ख़ासियत के बयान करे थी। अचो त असां पंहिंजे लेक्चर जेको आहे शुरूआत कयूं। जीअं असां लिखियो आहे काइंड्स ऑफ एडजेक्टिव में एडजेक्टिव ऑफ क्वालिटी शोज़ द काइंड और क्वालिटी ऑफ अ पर्सन प्लेस और थिंग इज। जैसा फॉर एग्जांपल में लिखियो आहे कराची इज अ लार्ज सिटी। कराची एक वडो शहर है। तो इन जुमले में जेके असां ॾिसूं था तो लार्ज असांजो जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको कराची जे बारे में ॿुधायो थो। कराची एक जेको आहे वडो शहर है, माना उनकी खासियत बयान करे थो पियो। उनखां बाद में आहे ही इज एन ऑनेस्ट मैन, हू एक ईमानदार माण्हू आहे। तो इन जुमले में जेको ऑनेस्ट आहे असांजो एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे जेको हिकिड़े माण्हू जी जेको आहे ख़ासियत के बयान करे रहियो आहे। उनखां बाद में आई सॉ अ ब्लैक कैट। इते जेको ब्लैक आहे असांजो जेको आहे उहो एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे जेको कैट जी जेको आहे रंग जे बारे में असांखे ॿुधाए रहियो आहे त माना ॿिली जो रंग कहिड़ो आहे। उनखां बाद में आमद इज अ गुड बॉय। इते गुड जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको बॉय आमद जी जेको आहे असांखे क्वालिटी जेको आहे शो करे रहियो आहे, ॿुधाए रहियो। उनखां बाद में हनी इज अ बैड बॉय। इते जेको बेड आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको हनी बॉय जे असांखे जेको आहे अवगुण जेको आहे बयान करे रहियो आहे, उनजी ख़ासियत बयान करे रहियो आहे त कहिड़े क़िस्म जो छोकिरो आहे। त आमद जेको आहे हिकिड़ो बुरो ख़राब छोकिरो। उनखां बाद में हनी जेको आहे ख़राब छोकिरो। उनखां बाद में यू बॉट अ न्यू कैप। इते न्यू जेको आहे एडजेक्टिव आहे। इते जेको आहे इहो कैप जे बारे में जो कैप जी क्वालिटी बयान करे रहियो आहे त जेको कैप आहे उहा नई आहे जेकी तूं ख़रीद कई आहे। उनखां बाद में दिस अ डीप वेल। डीप माना गहरो। डीप जेको असांजो एडजेक्टिव आहे जेको वेल जे बारे में ॿुधाए पियो। वेल जी ख़ासियत के बयान करे रहियो आहे त वेल जेको खूह आहे उहो डिघो आहे, जिको आहे सॉरी। उनखां बाद में आहे जीअं आहे अ डार्क नाइट, एक ऊंदाही रात। ते डार्क जेको आहे उहो एडजेक्टिव आहे, एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे जेको नाइट जेको आहे क्वालिटी के शो करे रहियो आहे। उनखां बाद में अ ब्रेव मैन। ब्रेव जेको एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे जेको मेन माण्हू जी क्वालिटी के जेको ख़ासियत के ज़ाहिर करे रहियो आहे। उनखां बाद में फुलिश जेको एडजेक्टिव आहे जेको किरो जी जेको आहे एडजेक्टिव क्वालिटी के जेको आहे शो करे रहियो आहे त बाबा जो कां आहे वो फुलिश किरो एक बेवकूफ कां। उनखां बाद में रेड एप्पल। रेड जेको असांजो एडजेक्टिव आहे जेको एप्पल जी जेको आहे क्वालिटी के शो करे रहियो आहे। उनखां बाद में अ फेट मैन, एक थुलो माण्हू। फेट जेको असांजो एडजेक्टिव आहे जेको माण्हू जी क्वालिटी के जेको शो करे माण्हू कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, थुलो आहे, ठीक है। उनखां बाद में अ थिक फॉरेस्ट, एक घाटो बेलो। थिक जेको असांजो एडजेक्टिव आहे जेको फॉरेस्ट जे बारे में ॿुधाए थो पियो। फॉरेस्ट कहिड़े क़िस्म जो आहे, घाटो आहे, छिटरो आहे, ठीक है। उनखां बाद में आहे इन ओल्ड बिल्डिंग, एक पुरानी इमारत। ओल्ड जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको बिल्डिंग जी क्वालिटी के जेको आहे शो करे जेकी बिल्डिंग आहे या ओल्ड आहे या न्यू आहे या कहिड़े तरीक़े जा त असांजो ओल्ड जेको आहे असांजो एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे। उनखां बाद में आहे अ लॉन्ग टेल, डिघो पुछ। लॉन्ग जेको असांजो एडजेक्टिव आहे जेको टेल जेको आहे पुछ जी जेको आहे क्वालिटी के शो करे। उनखां बाद में अ रिच लेडी। रिच जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको लेडी जेको औरत आहे उनजी क्वालिटी के जेको आहे शो करे रहियो आहे। उनखां बाद में ऑनेस्ट मर्चेंट, एन ऑनेस्ट मर्चेंट। ऑनेस्ट जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको मर्चेंट जेको आहे दुकानदार जी ख़ासियत के बयान करे। उनखां बाद में आहे फास्ट कार। फास्ट जेको असांजो एडजेक्टिव आहे ऐं जेको आहे कार जी जेको आहे क्वालिटी ख़ासियत ॿुधाए रहियो आहे त कार जेको आहे असांजी कहिड़े क़िस्म जी कार है, फास्ट तेज कार। उनखां बाद में अ थिन वुमन, एक सनी औरत। थिन जेको आहे एडजेक्टिव आहे जेको एक औरत जी जेको आहे क्वालिटी के शो करे रहियो आहे। उनखां बाद में आहे अ क्लेवर स्टूडेंट, एक होशियार शागिर्द। क्लेवर जेको असांजो एडजेक्टिव आहे जेको स्टूडेंट जी क्वालिटी के शो करे रहियो आहे। उनखां बाद में अ बैड कंपनी, एक बुरी संगत। बैड जेको आहे इहो असांजो एडजेक्टिव आहे जेको कंपनी जेको आहे क्वालिटी या ख़ासियत के बयान करे रहियो आहे। दोस्तों आज जे लेक्चर में असां पढ़ियो त एडजेक्टिव ऑफ क्वालिटी जेको आहे सिफ़त वस्फ़ी जेको आहे कंहिं इस्म या ज़मीर जो जेको आहे गुण अवगुण के जेको आहे बयान करे थी।
ऐं जेको आहे उन जे बारे में जेको आहे असांखे ॿुधाए थी। उमेद आहे त तव्हांखे जेको असांजो अॼु लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु लेक्चर पसंदि आयो त लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।